ॿिए पासे ख़ैरपुर में ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। ख़ैरपुर जी सिविल अस्पताल में बेडनि जी खोट सबबि एमरजेंसी वार्ड में मरीज़ पट ते इलाज करा रहे हैं। अवां खे आगाह कई सिविल अस्पताल में करोड़ों रुपयनि जी बजट बावजूद सहूलतनि जी खोट सबबि मरीज़ परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। अवां खे ॿुधाईंदा हलूं, अस्पताल में ऑक्सीजन सां गॾु बेडनि जी पिणु खोट सबबि मरीज़नि जो पट ते इलाज कयो पियो वञे। धरती टीवी मरीज़नि जो पट ते इलाज जारी हुजण वारी वीडियो हथ करे वरिती आहे। ख़ैरपुर में ब्रेकिंग न्यूज़ ऐं शेयर कई पिया। ख़ैरपुर जी सिविल अस्पताल में बेडनि जी खोट सबबि एमरजेंसी वार्ड में मरीज़ पट ते इलाज कराए रहिया आहिनि। सिविल अस्पताल जी करोड़ों रुपयनि जी बजट बावजूद सहूलतनि जी खोट सबबि मरीज़ परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। अस्पताल में ऑक्सीजन सां गॾु बेड्स जी पिणु खोट आहे। धरती टीवी मरीज़नि जो पट ते इलाज जारी हुजण बाबति वीडियो हथ करे वरिती आहे। अवां खे आगाह कयूं पिया, ख़ैरपुर जी सिविल अस्पताल है जिते बेडनि जी खोट सबबि एमरजेंसी वार्ड में मरीज़ पट ते इलाज कराए रहिया आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया त सिविल अस्पताल जी करोड़ों रुपयनि जी बजट हुजण बावजूद सहूलतनि जी खोट सबबि मरीज़ परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। अपडेट मालूम कंदासीं। ख़ैरपुर जी रिपोर्टर अली अकबर गोपांग टेलीफोन लाइन ते मौजूद। अली अकबर, आगाह कजो इन हवाले सां। जी, सिविल अस्पताल ख़ैरपुर में बेडनि जी खोट सबबि एमरजेंसी वार्ड में मरीज़ ज़मीन ते सुतल आहे। जॾहिं त वीडियो में ॾिसी सघिजे थो त बेड न हुजण सबबि मरीज़ खे एमरजेंसी वार्ड में फर्श ते सुम्हारियो वियो आहे। संदसि मरीज़ सां गॾु मौजूद औरत बेड न मिलण ते इंतज़ामिया ख़िलाफ़ दाऊं कंदे नज़र अचे थी। मां खे ॿुधाईंदो हलां त करोड़ों रुपयनि जी बजट सां नई तमीर करायल मॉडर्न सिविल अस्पताल ख़ैरपुर ऐं हुनजे आस पास वारनि इलाइक़नि जे मरीज़ लाइ बेलाब बणियल आहे। अस्पताल में कॾहिं दवाऊं त कॾहिं बेडनि जी खोट रही आहे। साॻिया साह जी तकलीफ़ में मुब्तला मरीज़नि लाइ ऑक्सीजन गैस बि ख़तमु थी वञे थो। अॻूणे वॾे वज़ीर सैयद तामिरी शाह जे वॾी वज़ारत वारे दौर तामीर कयल मॉडर्न सिविल अस्पताल में सहूलतुनि जी खोट सबबि अस्पताल में हयातियूं बचाइण लाइ केतिरा ई मरीज़ डॉक्टरनि जी गफ़लत सबबि पंहिंजी जानियूं विञाए चुका आहिनि। जॾहिं त सान्या वंडनि पारां सिहत जे आला अफ़सरनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी अस्पताल में जेके घुरिबल सहूलतूं आहिनि उहे फराहम कयूं। ठीकु आहे, वॾी महिरबानी अली अकबर गोपांग तफ़सील ॾिना।